फिरोजपुर शहर ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में अमन अमान इलाइक़े वासियुनि लाइ ख़्वाब बणिजी वियो। 3 ॾींहनि अंदरि फुर जूं 5 वारदातुनि आवाम में ख़ौफ़ पैदा करे छॾियो। ताज़ो शहर जे मेन बस अॾे वारे इलाइक़े में मोटरसाइकिल ते सवार 2 बुट बदल हथियारबंद हिंदू वापारी अजीत कुमार ऐं कंदकोट वासी दिलीप कुमार जे होलसेल करियाना स्टोर ते काह करे संभले खे यरगमाल बणाए खांइस खां 3.5 लख रुपया रोक रक़म, गोल्ड लीफ, सिगरेटनि जा 2 डंडा ऐं 4 मोबाइल फ़ोनूं फ़र्क़ करे फ़रार थी विया। इतला मिलण ते सॼो घोसपुर एजाज़ खोसो नफ़री साण करे वापारी जी दुकान ते पहुतो, पर ॾोहारी अॻ में फ़रार थी वञण में कामयाब थी विया, जॾहिं त शहर में ख़ौफ़ जी लहर पखिड़िजी वई ऐं माण्हू कारोबार बंदि करे विया। ॿिए पासे हिंदू पंचायत जे अॻुवाण मुखी सुरेश लाल डीआईजी लाड़काणो खां मुतालबो कयो आहे त घोसपुर में अमन अमान जी सूरत हाल खे बहितर करायो वञे, न त सख़्तु एहतिजाज कयो वेंदो। आगे पेश आयो पेश आयो 3 ॼणा आया, पुट बदल आदमी खे बाइक ते आया, बाइक ॿाहिरि बीहायूं, 2 ॼणा अंदरि घिरी आया। हिकिड़े खे कलेक्शन हुई, अची सिधो हिते रखे, हिकिड़ो हेॾा फिरी आयो, चई बसि कली बि खाना बि ख़ाली कर, गाड़ी बि ॾिन पिया। मां ठीकु आहे, कली खयो, खाना मां बि ख़ाली करायो, त मूंखे ओलर कयईं जे खाना ख़ाली कराए, खाना जेके हुया 2-3 असां ख़ाली कराए ॾिनासीं। सिगरेट जो डंडो बि खयूं, कलियूं भरे ओपन, बसि उहे निकिरी विया। हिकिड़ो चढ़ी विया हिन पासे, हिकिड़ो त पियो ॻाल्हाए न तक न। घणा पैसा हुया अंदाज़न? पैसा अंदाज़ 3.5-4 लख। 3.5 लख? अच्छा अच्छा। ऐसा कुछ पतो कमा कुछ नहीं, उठना कुछ नहीं। सही सही। बख्शापुर लॻू मुगिन बाज़ियाबी लाइ कश्मीर ज़िले जी पुलिस जो ऑपरेशन हिकु ॾोहारी मारिजी वियो। 2 ॼणा ज़ख़्मी थियण जा इतला, हिकु सहाफ़ी खे बाज़ियाब करण जी दावा। मिलण मूजिबि बख्शापुर थाणे जे अदर ज़ुरगढ़ वारे इलाइक़े में ॾोह जे इरादे सां बीठल हुआ त पुलिस खे ॾिसंदे ई ॾोहारनि पुलिस मथां फायरिंग करे ॾिनी। पुलिस जवाबी फायरिंग में हिकु ॾोहारी मारिजी वियो, जॾहिं त 2 ॾोहारी ज़ख़्मी थियण जा इतला, जिन खे साथी पाण सां गॾु खणी फ़रार थी वञण में कामयाब थी विया। मारिजी वियल ॾोहारी जी सुञाणप नज़र ॻोल्हो तौर थी आहे। मारिजी वियल ॾोहारी खां हिकु किलाशनकोफ मैगज़ीन ऐं हिकु मोटरसाइकिल पिणु हथु करे वरिती आहे। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॿिए तरफ़ कश्मीर पुलिस जमाल वारे इलाइक़े में ख़ैरपुर जे सहाफ़ी फयाज़ सोलंगी खे बाज़ियाब करण जी दावा कई आहे। ओॾां ख़बर आहे कश्मीर मां जेका असां शेयर कयूं पिया, गुज़िरियल राति ॾोहारनि हथां अगवा थियल नौजवान अली हसन खोसो जी बाज़ियाबी लाइ खोसा बिरादरी ऐं शहरनि इंडस हाईवे ते धरणो हणी रोड बंदि करे छॾियो। इंडस हाईवे रोड बंदि थियण सबबि गाॾियुनि जूं डिघियूं कतारूं लॻी वयूं। सिंध, पंजाब ऐं बलोचिस्तान ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। मुसाफ़िर सख़्तु परेशानियुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर थी विया। नौजवान अली हसन खोसो जे वारसनि जो चवणु आहे त 15 खां वधीक हथियारबंदनि काह करे असांजे नौजवान खे अगवा करे कचे तरफ़ खणी फ़रार थी विया आहिनि। कश्मीर पुलिस अमन अमान क़ाइमु करण में नाकाम थी वई आहे। नौजवान जे वारसनि चयो त जेसि ताईं असांजे नौजवान खे ॾोहारनि जे चंबे मां आज़ादु न करायो वेंदो, तेसि ताईं असांजो धरणो जारी रहंदो। असांजो मौक़िफ़ आहे, कल्ह 6:30 बजे असांजो छोकिरो खणी विया आहिनि। कश्मीर पुलिस कुझु बि नथो करे, इंतज़ामिया सॼो ख़ामोश आहे, ग़ाइब आहे, न को नफ़री आहे, न को आए रोज़ हर रोज़ हिकु न हिकु माण्हू खणिजे थो। माण्हुनि खे टारगेट कयूं बीठा आहिनि, टारगेट क्लिनिक हले थो पियो, टारगेट करे माण्हू था खणनि हर रोज़। यानी कि कुछ बिरादरियूं आहिनि जंहिंमें खोसा थी वियो, मलिक बिरादरी आहे, कुझु ॿिया जेके ग़रीब बिरादरियूं आहिनि उन्हनि खे हर आए रोज़ खणनि था, पैसा फुर करनि था, मारनि था। असां इंतज़ामिया खां घुर कयूं था त कश्मीर में अमन खपे। हाणे अवां जो छा मुतालबो? हाणे असांजो इहो ई मुतालबो आहे, जेको असांजो मुग़ैबी आहे उन खे बाज़ियाब कराइनि, हिकिड़े कलाक में बाज़ियाब कराइनि। इंतज़ामिया खे सभु ख़बर आहे। कश्मीर जे पुलिस SHO या SP या DSP सॼण खे ॼाण आहे, केरु थो वारदात करे, केरु कराईंदा पिया आहिनि। ॿाहिरियों को इंडिया को नथा अचनि, अफ़गानिस्तान को नथा अचनि, हितो अची फुर करे माण्हू खणी वेठा वञी कचे में रखनि था पिया।